बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों। मैं उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नई वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक 6 पढ़ंदासीं सिंधी ॿाराणे किताब मां। पहिरें सबक खे हिजे पोइ रवां पढ़ंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक जे तरफ़। सीन ज़बर सै, बे ज़बर बै, काफ पेश को, सबक, छे ज़बर छः, हे वा नून पेश हूँ, छहूँ, सबक छहूँ। बेवा पेश बू, टे ज़बर टे, बूट, हे ये ज़ेर ही, बेवा पेश बू, टे ज़बर टे, बूट, अलफ मदवा, हे ज़ेर हे, नून ज़ेर ने, आहिने। सादवा पेश सू, फे ज़बर फै, सूफ, हे ये ज़ेर ही, सादवा पेश सू, फे ज़बर फै, सूफ, अलफ मदवा, हे ज़ेर हे, नून ज़ेर ने, आहिने। तेवा पेश तू, ते ज़बर तै, तूत, है ये ज़ेर ही, तेवा पेश तू, ते ज़बर तै, तूत, अलफ मदवा, हे ज़ेर हे, नून ज़ेर ने, आहिने। डे पेश डु, खे ज़बर खे, डुख, सीन पेश सुख, खे ज़बर खे, सुख, सद अलफ साफ, हे पेश फ, साफ, बेवा पेश बू, टे ये ज़ेर टी, बूटी, काफा पेश कू, काफ ज़बर कै, कूक, सीनवा पेश सू, टे ज़बर टे, सूट। जी दोस्तों हाणे सबक खे रवां पढ़ंदासीं। सबक छहूं। बूट ही बूट आहिनि, सूफ़ ही सूफ़ आहिनि, तूत ही तूत आहिनि, डुख सुख साफ़, बूटी कूक सूट।